Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. कोर कमांडर कराची रिटायर्ड कैप्टन सफदर की गिरफ्तारी लाए IG सिंध के मुबैना तौर खंभण वारे वाक़े की जांच मुकम्मल करे वरती। ISPR पधराई जारी कंदे चयो आहे त मज़ार क़ाइद की बेहुरमती खां पोइ रेंजर्स ऐं ISI सेक्टर हेडक्वार्टर के ऑफिसर्स ते अवाम जो शदीद दबाव हो। ऑफिसर्स के अणवणंदड़ सूरत हाल का पासो करण घुर्जे हा, पर हुननि अवाम के दबाव बाद जज्बाती रद्दअमल ज़ाहिर कयो। सनन अहिड़े अमल के नतीजे में रियासत के ॿिनि इदारनि में ग़लतफ़हमियूं पैदा थियूं। कोर्ट ऑफ इंक्वायरी की सिफारिशन तहत ऑफिसर्स के उहदनि तां हटायो वियो आहे। GHQ में सनन खिलाफ वधीक कार्रवाई कई वेंदी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा की हिदायत ते कोर कमांडर कराची IG सिंध के मुबैना खंभण वारे वाक़े की जांच कई। इस बात को बहुत अप्रिशिएट करते हैं कि खुद एहतसाबी का जो अमल है वो हरकत में आया और उन्होंने अपने जो 2 ऑफिसर्स थे उनको ओहदों से हटा दिया है। सिंध हुकूमत को ये भी बताना है कि उनकी जो पुलिस है, उनके जो IG हैं, आया वो इंक्वायरी करेंगे अपने उन ऑफिसर्स के खिलाफ जिन्होंने के एक किस्म की बगावत कर दी थी और पूरे सिंध को उनके रहमो करम पे छोड़ दिया था। IG सिंध के मामले ते पाक फौज जो खुद एहतसाबी वारो निज़ाम हरकत में आयो ऐं 2 ऑफिसर्स के हटाए छॾियो। हाणे IG सिंध की जिम्मेवारी है तो पंहिंजे ऑफिसर्स खिलाफ जांच करे जिन बगावत कई ऐं सिंध में पुलिस के निज़ाम के मफलूज बनाए छॾियो। वफाकी सरकार तरफां कोर कमांडर कराची की जांच रिपोर्ट जी आजियां। वफाकी वज़ीर शिबली फराज चयो आहे त IG सिंध के मुबैना खंभजण वारे वाक़े से वफाकी सरकार जो को वास्तो न है। सिंध सरकार के भी उन्हनि पुलिस ऑफिसर्स खिलाफ कार्रवाई करण घुर्जे जिन ड्यूटी छॾण जो ऐलान कियो हो। हाणे सिंध सरकार के साबित करणो आहे त सिविलियन इदारनि में भी एहतसाब ऐं नज़्म ज़ब्त मौजूद आहे। वफाकी काबीना वधीक हुकूमती जलसा न कराइण जो उसूली फ़ैसिलो करे वरितो। रिश्कई में रथियल जलसो मुलतवी करण ते भी सलाह मशवरा। काबीना मेंबर्स तरफां ओपोजिशन ऐं हुकूमत के जलसन ते गणती जो इज़हार। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में वफाकी वज़ीर असद उमर चयो त कोरोना वधी रहियो आहे, मथां वरी ओपोजिशन सां गॾु हुकूमत भी जलसा करे रही आहे। कोरोना जा केसिस वधण सां इहे ई जलसा ॻिची में पइजी वेंदा। वफाकी काबीना कणक जो इमदादी अघु 1650 रुपया फ़ी मण मुक़ररु करे छॾियो। काबीना इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफाकी वज़ीर शिबली फराज चयो त सिंध हुकूमत तरफां कणक जारी न करण सबबि कणक जो बहरान पैदा थियो। अञा भी सिंध सरकार एतिरी कणक जारी नाहे कई जेतिरी उनके जारी करण घुर्जे। नालायक ऐं नाअहल हुक्मरान समझनि था त गिलगित बल्तिस्तान में सवलाई सां हुकूमत ठाहे सघंदा। 15 नवंबर ते चूंडुनि खां पोइ गिलगित में पीपल्स पार्टी जी हुकूमत ईंदी ऐं जनवरी खां पोइ इतिहादनि सां गॾिजी वफ़ाक़ में हुकूमत ठाहींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी गिलगित जे कांगर वारे इलाइक़े में चूंड जलसे के ख़िताब दौरान चयो त पढ़ियल लिखियल नौजवान डिग्रियूं खणी दरबदर थी रहिया आहिनि, पर खेनि नौकरियूं नथियूं मिलनि। CPEC खे कामयाब करणो आहे त गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे हक़ ॾियणो पवंदो। इमरान ख़ान जीअं आयो ईअं ई वापसि हलियो वेंदो, अहिड़ी हुकूमत खां मौत भली जंहिंजी मोट में ज़िलत मिले। मरियम नवाज़ जी गिलगित बल्तिस्तान में चूंड जलसनि के ख़िताब दौरान वज़ीर आज़म ते छिती तनक़ीद। मरियम नवाज़ चयो आहे त धांधली कंदड़ ऐं धांधली जी पैदावार वाइखा थी विया। गिलगित बल्तिस्तान जे चूंडुनि में धांधली कई वई त अवाम न छॾींदो। अॼु सॼो पाकिस्तान इमरान ख़ान के पिटूं ऐं पाराता ॾेई रहियो आहे। गिलगित बल्तिस्तान जो अवाम अहिड़ी पार्टी के वोट गिलगित बल्तिस्तान जे अवाम पारां अहिड़ी पार्टी के वोट न ॾिनो वञे जंहिंजी हुकूमत वेंदी नज़र अची रही आहे। ज़रूरत पई त वज़ीर आज़म ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे भी तलब कंदासीं। सुप्रीम कोर्ट कराची सर्कुलर रेलवे मनसूबो फ़ाल न थियण ते चीफ सेक्रेटरी सिंध ऐं सेक्रेटरी रेलवेज़ खे शोकाज़ नोटिस जारी करे छॾिया। ॿिन्ही सेक्रेटरीज़ खे सबब ॿुधाइण लाइ ज़ाती तौर अदालत में पेश थियण जो हुकुम। DG FWO खे भी ज़ाती हैसियत में पेश थी वज़ाहत ॾियण जो हुकुम।
ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ने चयो त KCR खे फ़ाल करण लाइ अदालती हुकुमनि ते अमल छो न थियो। ॻाल्हि रुगो इते महदूद न रहंदी, सभिनी खे घुराईंदासीं। ज़रूरत पई त वज़ीर आज़म खे घुराईंदासीं ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे बि तलब कयो वेंदो। रेलवे खाते कराची सर्कुलर रेलवे के 16 नवंबर का शुरू करण जो ऐलान करे छॾियो। DS रेलवे तरफ़ां जारी कयल पधाई में चयो वियो आहे त पिपरी खां औरंगी ताईं सफ़र लाइ 4 ट्रेन खे मखसूस कयो वियो आहे। इहे ट्रेन 60 किलोमीटर जे फ़ासिले ते हलंदियूं। हर 3 कलाकनि बाद अप एंड डाउन ट्रैक ते ट्रेन हलंदी। 16 नवंबर ते पिपरी खां औरंगी ट्रैक ताईं KCR खे हलायो वेंदो। सिंध सरकार चीफ इंजीनियर हाईवेज़ हैदराबाद 20 ग्रेड जे ऑफिसर तुफ़ैल अहमद पलीजो खे हटाए छॾियो। वर्क्स एंड सर्विसेज में रिपोर्ट करण जी हिदायत। ताज़ो 20 ग्रेड में तरक्की माणींदड़ इंजीनियर काज़ी तलमीज़ुद्दीन चीफ इंजीनियर हाईवेज़ हैदराबाद मुक़रर। चीफ सेक्रेटरी सिंध नोटिफिकेशन जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन सेनेटर्स खां पोइ MNAs जे असासनि जा तफ़सील ज़ाहिर करे छॾिया। वज़ीर आज़म मजमूई तौरु 8 करोड़ 6 लख रुपयनि जे असासनि जो मालिक करार। खेसि बनी गाला में 300 किनाल ते अॾियल घर तोहफ़े तौरु मिलियो। वज़ीर आज़म खे मियां वाली भकर शेखुपुरा ऐं खानेवाल वारियूं ज़मीनूं विरसे में मिलियूं। वज़ीर आज़म जो परॾे में को बि कारोबार या मिल्कियत नाहे। संदसि घरवारी पाक वतन नोकाड़ा ऐं बनी गाला में 4 मिल्कियतनि जी मालिक करार। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सरकारी प्लॉट जी गैर क़ानूनी अलाटमेंट वारे रेफरेंस में बि इश्तिहारी करार। लाहौर जी एहतसाब अदालत नवाज़ शरीफ़ जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट्स जारी कंदे संदसि मिल्कियत ज़ब्त करण जो हुकुम ॾेई छॾियो। नैब ऐं पंजाब जे रेवेन्यू खाते खां नवाज़ शरीफ़ जी मिल्कियत ज़ब्त करण बाबति रिपोर्ट तलब। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त नवाज़ शरीफ़ जा तलबी इश्तिहार जारी थिया, पर 30 ॾींहं गुज़रण बावजूदि अदालत आॾो पेश न थियो। जवाबदार नवाज़ शरीफ़ जी अदम पेशी ऐं तलबी जे इश्तिहारनि बाबति रिपोर्ट अदालत में पेश कई वई। ॿुधणी 26 नवंबर ताईं मुलतवी। लाहौर जी एहतसाब अदालत रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस में हमज़ा शहबाज़ जी अदालती रिमांड में 17 नवंबर ताईं वाध करे छॾी। हमज़ा शहबाज़ तरफ़ां गुज़िरियल ॿुधणी ते पेश न थियण बाबति रिपोर्ट ते ईंदड़ ॿुधणी ते फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान हमज़ा शहबाज़ चयो त अदालत में पेश थियण खां क़तई इनकार न कयो आहे। को माण्हू बीमार थिए त उनखे एम्बुलेंस ज़रिए आंदो वेंदो आहे। ओचितो छा थियो जो बख़्तर बंदि गाॾी में आणणु शुरू कयो वियो। कोरोना वबा दौरान जेल में कीअं रहियोसीं इहो मुंहिंजो अलाह ई ॼाणे थो। अदालत रिमार्क्स ने चयो त तारीख़ में ईअं कॾहिं नाहे थियो त हिरासत में वरितल जवाबदार पाण अदालत आरो पेश न थिए। जवाबदार खे अदालत आरो पेश न करे दुनिया खे पैगाम ॾिनो वियो त रियासत कमज़ोर थी वई। लाहौर जी सर्विसेज अस्पताल में दाख़िल चौधरी शुजात जो इलाज जारी। डॉक्टर काफ लीग जे सदर जी सिहत के बेहतर करार ॾेई छॾियो। सर्विसेज अस्पताल जे डॉक्टर्स जो चवणु आहे त चौधरी शुजात खे डॉक्टर्स जी निगरानी में रखियो वियो आहे। नवाज़ लीग अॻवान ख्वाजा साद रफ़ीक भी चौधरी शुजात सां इयादत लाइ अस्पताल पहुतो। ज़रियनि जो चवणु आहे त अस्पताल में अॻु ई मौजूदु अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार ख्वाजा साद रफ़ीक सां हथ मिलाइण जी कोशिशि कई। ख्वाजा साद रफ़ीक पंहिंजे सीने ते हथु रखी अॻूणे चीफ जस्टिस खे मोट ॾिनी। ख्वाजा साद रफ़ीक चयो त कोरोना जी सूरत हाल सबबि अॻूणे चीफ जस्टिस सां हथु न मिलायो। चौधरी शुजात खे कुझु ॾींहं अॻु तबियत ख़राब थियण सबबि अस्पताल दाख़िल कयो वियो हो। लाड़काणो में नैब जी वॾी कार्रवाई। नैब टीम राइस मिल्स, आइस मिल्स ऐं होटल सूधो 14 मिल्कियतूं सील करे छॾियूं। नैब ज़रियनि जो चवणु आहे त अदालती हुकुम ते लाड़काणो में मुख़्तलिफ़ मिल्कियतुनि खे सील कयो वियो आहे। छापे दौरान दुकानदारनि जूं नैब टीम खे दुकान ऐं ॿियूं मिल्कियतूं सील न करण जूं मिनथूं। रावलपिंडी में T20 सीरीज़ जी 3 ऐं आख़िरी मैच जारी। ज़िम्बाब्वे पाकिस्तान खे मैच खटण लाइ 130 रन जो हदफ़ ॾेई छॾियो। पाकिस्तानी बॉलर उस्मान कादिर 4 रांदीगरनि खे पवेलियन भेड़ो करे छॾियो। इमाद वसीम 2, हारिस रऊफ़ ऐं मोहम्मद हसनैन हिकु विकेट वरिती। पाकिस्तानी टीम जे हदफ़ माणण लाइ बैटिंग जारी।
जीअं घर खां ॿाहिरि निकितो त ॾिठुमि त 5-6 कुतनि नले ते हमिलो कयो। उन खां पोइ मूं डोड़ी हुनखे छॾायो ऐं कुता भॼी विया उते ऐं उनजी हालति नाज़ुक हुई उन टाइम ते। रोलू कुतनि जेको आहे सो इन नंढड़े खे जेको आहे मुख़्तलिफ़ जिस्मनि ते चक आया, जंहिंजे करे हुनजी जेको आहे उहे कन ऐं मुहार हुयसि ऐं ॻिची वेठा जेके चक लॻल आहे। पेट ते बि हिकिड़ो जेको आहे हुनखे चक लॻल हो, जंहिंमें आंडे जो हिकिड़ो पीस जेको आहे उहो ॿाहिरि निकितल हो। हाला भरिसां ॻोठ गाही खान लाखो में रोलू कुतनि नींगर खे ॾाढ़े मारे छॾियो। रोलू कुतनि जे हमले दौरान नींगर साजिद लाखो जी रड़ियुनि ते पाड़े वारा पहुता ऐं खेसि छॾाए वरितो। नींगर जो लाश अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। ॻोठाणनि दायो आहे त रोलू कुतनि जो आज़ार वधी वञण बाबति शिकायतूं करण बावजूदि इंतिज़ामिया हरकत में न आई। नतीजे में नींगर जे फौत थियण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले तहत म्यूनिसिपल अमलदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो मुतालबो। छाछरो भरिसां ॻोठ ओडाणी में रोलू कुतनि 3 औरतुनि समेत 5 ॻोठाणनि खे ॾाढ़े विधो, अस्पताल मुंतक़िल। म्यूनिसिपल इंतिज़ामिया रोलू कुतनि जे आज़ार मां जान छॾाइण लाइ कख भञी बीनो न कयो। हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े में रोलू कुतनि 2 ॿारनि खे ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। नींगर महाज़ अरबाब ऐं नींगरी राबिया मुग़ल अस्पताल मुंतक़िल। मुझे कहते तुम्हें मैं नौकरी दिलाऊंगा, तुम नौकरी करना। मैं वहाँ नौकरी के लिए आई हूँ तो उसने मुझे अगवा कर लिया। मुझे 2-3 दिन तक वहाँ रखा अपने पास। मेरी बच्ची को 2 हफ्ते हो गए, 2.5 हफ्ता हो गया अगवा किया हुआ है। मुझे छोड़ दिया है, किसी के पास भेज दिया, उन्होंने मुझे यहाँ कराची भेज दिया। आज मेरी बच्ची के साथ कितना जुल्म किया, मारा, दांत तोड़ दिया, मुँह पक गया, ज़ुबान पक गई है, कोई चीज़ खा नहीं सकती। कश्मीर में इंसानियत सोज़ वाक़ियो। ॻोठ खावन बख्श मलिक में कराची मां नौकरी जे बहाने घुरायल औरत जी मासूम धीउ सां ज़्यादती जो इंकशाफ। 4 सालनि जी नींगरी ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल। डॉक्टर्स नींगरी सां जिनसी ज़्यादती ऐं तशद्दुद जी तस्दीक़ करे छॾी। इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार रफ़ीक मलिक गिरफ़्तार। नींगरी जी माउ मुस्मात तबस्सुम चयो आहे त जवाबदार नौकरी ॾियारण जे बहाने कराची मां कश्मीर वठी आयो, जंहिं बाद मूंखे धीउ समेत 30,000 रुपयनि में विकिरो करे छॾियो। जवाबदार धीउ खे क़ैदी करण बाद ॾाढाई जो निशानो बणायो आहे। इंसाफ़ कयो वञे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार खां पुछा गाछा जारी आहे। केस दाख़िल थियण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। सिंधड़ी भरिसां पसंद जी शादी करण ते नारी फहमीदा शर खे क़त्ल करण वारे केस में अहमद भराई क़त्ल वारे वाक़े खां अॻु राजूनी ज़रिए औरत खे वॾेरे ऐं वारसनि हवाले करण वारी वीडियो मंज़रिआम ते थी वई। ज़रियनि जो चवणु आहे त औरत बासर वॾेरे खे मिनतूं कयूं त खेसि क़त्ल न करे, जंहिं बाद वॾेरे संदसि हयाती जे तहफ़ुज़ जी ज़िम्मेवारी खई हुई। पुलिस 10 ॾींहं गुज़रण बावजूदि 5 रुपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम। ज़रियनि जो चवणु आहे त बासर धुरियुनि जे दबाव बाद पुलिस केस लोढ़ण जी कोशिशुनि में लॻी वई। गिरफ़्तार 3 जवाबदार ग़ुलामू शहर इस्माइल ऐं मौलाबख्श शहर जेल हवाले। मीरपुर ख़ासि अदालत तर्फ़ां जवाबदारनि जो 14 ॾींहंनि लाइ अदालती रिमांड मंज़ूर। डिगड़ी में शागिर्दियानी खे नशो ॾियण बाद मुबैना तौर इज्तिमाही लजालुट जो निशानो बणाइण वारे केस में गिरफ़्तार 2 जवाबदार जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। मीरपुर ख़ासि अदालत जवाबदारनि जो 2 ॾींहंनि लाइ जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो। डिगड़ी जो SHO तब्दील थियण बावजूदि पुलिस नारी जा जज़ा मेडिकल टेस्ट लाइ लेबोरेटरी न उमाणिया। जज़ा अञा ताईं थाणे ते रखियल। पुलिस केस में नामज़द 62 जवाबदार इरफान जरवार खे बि गिरफ़्तार करण में नाकाम। शागिर्दियानी जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस 62 जवाबदार इरफान जरवार खे केस खां धार करण जा साम्बाहा करे रही आहे, तंहिं करे हेल ताईं खेसि गिरफ़्तार न कयो वियो आहे। शागिर्दियानी जे वारसनि तरफ़ां अॼु SSP मीरपुर ख़ासि सां मुलाक़ात करण जा इम्कान। खाही पुलिस गुलशाना शहर जे क़त्ल वारे वाक़े खे 4 ॾींहं गुज़रण बावजूदि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम। कोट गुलाम मोहम्मद में जवाबदारनि जी मौजूदगी जे इतला ते पुलिस जा नाकाम छापा। जवाबदार घर ख़ाली करे फ़रार। मक़तूला गुलशाना शहर जो वालिद ॻोठ नेकाली बाद मुबैना तौर गुम थी वियो। इलाइक़े में पुलिस जे मामले खे लही मिटी करण लाइ दबाव जा चौबोल। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां नाले मात्र छापा हणी रही आहे।
कानपुर महर में गैस्ट्रो वबा तेज़ी से पकड़जण लगी। गोठ इमाम बख्श आलमानी में बारड़ी अलीशा ऐं बारड़ो मुजम्मिल गैस्ट्रो वेगे फौत। गैस्ट्रो पकड़जण जूं रिपोर्ट्स मिलंदे ई सेहत खाते जी टीम पहुंची वई। तिबी मुआइने बाद वधीक 8 ॿारनि खे गैस्ट्रो जी तस्दीक। 2 बारड़ा हालत ख़राब हुजण सबब अस्पताल मुंतकिल। ॻोठाणनि जो चवणु आहे त सेहत खातो अॻुवाट उपाउ वठे हा त फ़ौती ॿारनि जूं हयातियूं बचाए सघजनि हा। ऐं रोड़ी वेझो कराची खां लाहौर वेंदड़ मालगाड़ी जूं 4 बोगियूं पटड़ी तां लही वियूं। 2 अप ऐं डाउन ट्रैक मुअत्तल। कुछ ट्रेनुनि खे मुख़्तलिफ़ रेलवे स्टेशन ते रोकियो वियो। ट्रैक बहाल करण लाइ कोशिशूं जारी। रेलवे इख़्तियारनि मूजिबि ट्रैक बहाल थियण में कुझु वक़्तु लॻी सघे थो। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।